शहरपुर में अतीक अमन की खबर मूजिब शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी के स्टूडेंट सोसाइटीज़ सेंटर पारा यूनिवर्सिटी कैंप्लेक्स में पाक फौज से यकजहती लाइ रैली कढ़ी वई। रैली की अगवानी पिरो वाइस चांसलर कई, जडें त मुख्तलिफ़ फैसिलिटीज़ के चेयरमैन उस्तादन ऐं शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई। पिरो वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर वाहिद बख्श जतोई कौमी यकजहती ते ज़ोर ॾींदे मुल्क के दिफ़ा लाइ पाक फ़ौज जी कुर्बानियुनि खे भेटा पेश कई। तक़रीब में ॿियनि उस्तादनि पिणु ख़िताब कयो, जॾहिं त पुॼाणी ते पाकिस्तान जे सलामती ऐं ख़ुशहाली लाइ दुआ कराई वई। नाज़रीन, शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी के स्टूडेंट सोसाइटी सेंटर पारां फ़ौज सां इज़हार यकजहती लाइ रैली कढ़ी वई।